अस्सलाम वालेकुम दोस्तों, पंहिंजा ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी दोस्तनि खे प्यारनि खे दिलि वारनि खे भली कार उदासी टीवी यूट्यूब चैनल में। दोस्तों, छा वाक़ई सावल हाणे मुराद ऐं दिलशेर खे पकड़ में कामयाबु थी वेंदो, या वरी इहा गेम हले पई ऐं छा दिलावर कामयाबु थी वेंदो, या चाकर ख़ान मारिजी चुको आहे त अकबर ख़ान बहाना करे थो। आख़िर अचण वारी किस्तनि में छा थींदो छा न थींदो, सॼी बेहतरीन अपडेट हिन वीडियो में। हिनखे आख़िर ताईं ॾिसंदा, लाइक सब्सक्राइब शेयर करण बि न विसारींदा। दरअसल दोस्तों, चाकर ख़ान खे अकबर ख़ान नाहे मारियो। उहो फ़िलहालु ईअं प्रेशर ॾेई रहियो आहे मंसूर ख़ान जे मथां, ऐं उहो आख़िर में ज़ाहिर थींदो चाकर ख़ान। बाक़ी दिलावर ऐं सांवल इहे पाण में अटकंदा रहंदा, ऐं सिकू जेको दिलावर खां ॻाल्हियूं ॿुधी सांवल ते पुॼायूं आहिनि, इहो कमु हुन भलो कयो आहे, पंहिंजो इमेज साफ़ु कयो अथई, सांवल जे अॻियां वफ़ादारी पेश कई अथई। हाणे मुराद ऐं दिलशेर वारनि लाइ ख़ैर जी ख़बर न आहे। उन्हनि खे सांवल सुठो कोन छॾींदो, उनखे पकड़े साकड़े कुटको ॾेई बकाए उन्हनि खां पुछंदो त पहिरियों इहो कमु तव्हां खां कंहिं करायो। उहो जॾहिं बकदा दिलावर जे मथां सांवल उहो पेश कंदो, सांवल हीउ चवंदो त हीउ तूं ई कमु करायो, माण्हू मराया आहिनि, पोइ अकबर ख़ान जिन खे हवाले कंदो। वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते। अगरि अपडेट सुठी लॻी त लाइक सब्सक्राइब शेयर करणु न विसारींदा।